उस्ताद हकम तू पाण खे वॾो सुगर तो समझी। हाँ हाँ अॼु मुंहिंजी गुज़ार त बंदि ख़बर पए। हाँ हाँ बाबा तू गुज़ार सॾे हीअं भितर वांगुरु हणी भोर करे थो ॾे। अचे थी गुज़ार त। हाँ पखी पाण अलाह ॾिनई ॾोह मिटी ते, हाणे गोल गोल त ख़बर पए। वाह वाह ॿियो पखी पाण अलाह ॾिनई ॾोह मिटीअ ते। जी बाबा जी। पखी पाण अलाह वाह साईं वाह पखी पाण अलाह पखी बाज़ बचे पखी झिरक बचे पखी कूंज बचे पखी आड़ी बचे पखी पेड़ बचे अल्लाह पखी बग बचे पखी कुंज बचे अल्लाह वाह साईं वाह पखी मेरी बचे अल्लाह पखी गेरो बचे पारेल पखी बचे कांग पखी बचे झिरकी पखी बचे हेड़ो पखी बचे अल्लाह वाह साईं वाह 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 पखी पाण अलाह ॾिनई ॾोह मिटीअ ते जी उस्ताद। ॾिनई ॾोह मिटी ते पखी पखी वाह साईं वाह पखी चमड़ो बचे अल्लाह पखी कांग बचे अल्लाह पखी बग बचे हाय हाय वाह साईं मोर पखी बचे अल्लाह डेल पखी बचे अल्लाह कुकड़ पखी बचे हाय वाह साईं वाह पखी पाण अल्लाह पखी बुलबुल पखी कोन्हे चए बचे बचे हाय 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 अञा बचे वाह साईं वाह पखी पाण अल्लाह ॾिनई ॾोह मिटीअ ते मिटीअ ते। ॾिनई ॾोह मिटीअ ते हाय हाय मिटीअ ते मिटी जी दज़ बचे मिटी जी मेरी बचे मिटी जी सफ़ाई सुथराई मिटी जी बचे बचे अल्लाह मिटीअ जी जड़ मिटीअ जी बचे कारी का किठ मिटीअ जी बचे अल्लाह मिटीअ जी ऊनाई मिटीअ जी बचे वारी मिटीअ जी बचे चीकी मिटी जी बचे अल्लाह खाण मिटीअ जी बचे हाय 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 वाह साईं वाह पखी पाण अल्लाह ॾिनई ॾोह मिटीअ ते ॾिनई ॾोह मिटी ते। ॾिनई ॾोह मिटीअ ते का भित मिटीअ जी बचे दीवार मिटीअ जी बचे अल्लाह लेपाई मिटीअ जी बचे हाय हाय वाह साईं पखी वाह पाण अलाह ॾिनई ॾोह मिटी ते। ॾिनई ॾोह मिटी ते पखी पाण अल्लाह वाह साईं वाह झिरक पखी बचे अल्लाह ॿोड़ी पखी वाह जो के हाँ। वाड़े उस्ताद हकम आहे वञी ताड़ी 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 सजी कर बाबा सजी कर उस्ताद इहो सुर अथई सोणी म्यार जो। हाँ साईं सोणी पखी पाण अलाह ॾिनई ॾोह मिटी ते, ॾिनई ॾोह मिटीअ ते वाह हाणे मिटी जो अथई दिलो, मिटीअ जो दिलो पखी अथई ॿोड़ी। हा हा पखी ॿोड़ी पाण अलाह ॾिनई ॾोह दिले ते। ॾिनई ॾोह दिले ते जी वाह उस्ताद। साईं वाह ॿोड़ी पखी ॿोड़ी जी। वाके बके पखी ॿोड़ी आहे ॿोड़ी पाण अल्लाह ॾिनई ॾिनई ॾोह दिले ते दिले ते। कचो कचो। घड़ो वाह साईं वाह जीअं त प्यारा दोस्तो ही गुज़ारत मुमताज़ मौला ॾिनी ऐं फ़क़ीर हाकिम अली गुज़ारत भञी हीअं भोर करे छॾियो। जीअं त प्यारा दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि लाइक कमेंट ऐं अॻिते शेयर कयो जीअं त पूरी सिंध में ही वीडियो हले ऐं सुहिणा सुठा माण्हू ऐं नंढा नौजवान बि हिन तबिके खे ॾिसनि ऐं अॻिते हुननि जो ज़हन बि फ्रेश थी वञे। वधीक असांजी सिंध सखावत जी ही जेका सखावत आहे इहा बि ॾींहं ॾींहं अॻिते वधंदी हले। महिरबानी सिंध सलामत साथ सलामत